अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। कुवैत मथां ईरान जे हमलनि खां पोइ बहरीन में भी ख़तरे जा सायरन गूंजी उथिया। अख़्तियारनि शहरनि खे वेझे वारनि महफ़ूज़ हंधनि ते पनाह वठण जी हिदायत करे छॾी। कुवैत फ़ौज जो चवणु आहे त दिफ़ाई निज़ाम कुवैत मथां मीज़ाइल ऐं ड्रोन हमलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। धमाकनि जा आवाज़ हमला नाकाम बणाइण जा आहिनि। ईरानी फ़ौज जा कुवैत में ॿिनि अमरीकी फ़ौजी अमरीका ईरान विच में छिकताड़ शिदत अख्तियार करे रही। अमरीकी फ़ौज जा ईरान जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुसलसिल 8 रात भी हमला। सामुंडी फ़ौज जी निगरानी ऐं फ़िज़ाई दिफ़ाई ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। ईरानी मीडिया मूजिब शहर खाजियाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में हमला कया विया। ईरानी फ़ौज जा कुवैत में ॿिनि अमरीकी फ़ौजी हथफनि मथां ड्रोन हमला। अमरीकी MQ-9 ड्रोन तबाह करण जी दावा। ईरानी फ़ौज चयो आहे त कुवैत में हथियारनि जे डिपो पेट्रियाट दिफ़ाई निज़ाम जे रेडार खे निशानो बणायो वियो। उहो हमलो ईरान मथां अमरीकी हमलनि जे जवाब में कयो वियो आहे। उर्दन मथां ईरान जे हमले में भी अमरीकी फ़ौजी मारिजण जी तस्दीक। अमरीकी सेंटकॉम दावा कई आहे त उर्दन में अमरीकी फ़ौज मथां हमलो कंदड़ ईरानी फोर्सिस खे निशानो बणायो आहे। ईरान जे हमले में 2 फ़ौजी मारिजी विया, 4 ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 1 अञा ताईं लापता आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां नेशनल पार्टी बलोचिस्तान जे सदर अब्दुल मालिक बलोच ऐं ॿियनि जी मुलाक़ात। वफ़ाक़ी सलाहकार राणा सनाउल्लाह ख़ासि माउन तारिक बाजवा भी शरीक। अॻूणे वज़ीर आला अब्दुल मालिक बलोच पारां सूबे ऐं अवाम जी बहितरी लाइ गॾिजी कमु करण जो अज़म। इसहाक़ डार जो चवणु आहे त बलोचिस्तान जी तरक़ी ख़ुशहाली आइनी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ पुरज़म आहियूं। अब्दुल मालिक बलोच जो चवणु आहे त बाग़ियुनि खे अवामी हिमायत या अवामी जवाज़ हासिल नाहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त एशिया में चिटादार अमुन ऐं ख़ुशहाली कश्मीर मसइले जे हल सां सलहाड़ियल आहे। वलरियल कश्मीर जो तकरार गॾियल क़ौमुनि जी क़रारदादनि मूजिब हल थियणु घुरिजे। अलहाक़ पाकिस्तान ॾिहाड़े ते पंहिंजे पैगाम में सदर ऐं वज़ीर आज़म चयो आहे त कश्मीरी अवाम जे ख़ुदि मुख़्तियारी जे हक़ जो एतिराम तमामु ज़रूरी आहे। आलमी बिरादरी वलरियल कश्मीर में इंसानी हक़नि जी पंजकड़ी ते ध्यानु ॾे। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक़ मलिक चयो आहे त मौसमियाती तब्दीली हिन वक़्त जो सभ खां वॾो चैलेंज आहे। माहौलियाती तहफ़्फ़ुज़ इज्तिमाई ज़िम्मेवारी आहे। मौसमियाती तब्दीली ते ज़ाब्तो न आंदो वियो त नुक़सान थींदो। पंजीन चाइना शी ज़ांग ट्रांस हमालिया फोरम खे ख़िताब कंदे मुस्तदिक़ मलिक चयो आहे त चीन जो बेल्ट एंड रोड अहम मनसूबो आहे। ट्रांस हमालिया ताउन तरक्की लाइ अहम आहे। और बावड़े वेझो घर मथां ड्रोन हमले में औरत समेत 2 ॼणा मारिजी विया। रावती कच्छ जे ॻोठ छलोशहर में रात देर सां ॻोठ की पुलिस जो ऑपरेशन। घर मथां ड्रोन हमले में औरत सुमरी शहर ऐं नींगरी रेहाना शर फौत थी वियूं। औरत लतीफ़ा शहर ऐं नींगरी शबाना शर सख़्त ज़ख़्मी। टंडोला में बहरान जवाबदार मुबैना तौर मासूम पुट खे क़त्ल करे छॾियो। शहर जे पीर कॉलोनी में 4 वरियनि जो फयाज़ शीदी गलो कपे क़त्ल। पुलिस जवाबदार पीर मुमताज़ शीदी खे गिरफ़्तार करे वरितो। वाक़े बाद मक़तूल जी अमर बेहाल। पुलिस मूजिब वाक़े जी जांच कई पई वञे। सिंधड़ी में चांडिया बिरादरी जे धुरनि में थियल जहिड़े जो ज़ख़्मी नौजवान फौत। वारसनि पारां लाश रखी 8 कलाक धरणो। ॻोठ हाजी खान चांडियो में हफ़्तो अॻु कुहाड़ियूं लठियूं हणी ज़ख़्मी कयल चाकर चांडियो लाश दौरान दम हवाले करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ वारिस शहरी रोडनि ते निकिरी आया। मुख्य चौक ते लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त सिंधड़ी पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। आजी सिंध ऐं ॿिया नोटिस वठनि कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे।